साथियों नमस्ते सलाम हक़ मौजूद अॼु पंहिंजो मौज़ू जेका आहे उहा आहे फंड तनज़ीम जो पंजो पिलर जंहिं तनज़ीम में इन एजेंडा ते इन मौज़ू ते ख़ासि तौर ते प्लानिंग न थींदी आहे उहे तनज़ीमूं बि प्रॉपर पंहिंजो कमु करे कोन सघंदियूं आहिनि ऐं हीउ अहिड़ो फंड जो इशू अहिड़ो आहे उन ते जेसिताईं सही हिसाब किताब न हूंदो शफ़ाफ़त उन में न हूंदी त बि तनज़ीमूं उनजो शिकार थी वेंदियूं आहिनि हिन में शफ़ाफ़त तमामु घणी ज़रूरी आहे छो त कणो 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 उनखे कठो जेको गॾु थींदो आहे उन मां उहो तनज़ीमूं पंहिंजूं हलंदियूं आहिनि हिकिड़ियूं तनज़ीमूं आहिनि एन जी ओज़ टाइप ते आहिनि उहे प्रोजेक्ट बेसिस आहिनि उन्हनि खे हेतिरो कमु करिणो आहे उनजो को वॾो मक़सदु कोन हूंदो आहे हेतिरे ज़िले में हेतिरो कमु करिणो आहे हेतिरा लेक्चर हलाइणा आहिनि एतिरा वर्कशॉप करिणा आहिनि उन्हनि खां पोइ माण्हुनि खां पुछणो आहे उन में पैसो ख़र्चु करिणो आहे उनजो अलाला ख़ैर सलाह ॿियूं तनज़ीमूं जागीरदारनि सरमायादारनि त जागीरदार ऐं सरमायादार उनजो हिसो हूंदा आहिनि ऐं उहो उन्हनि खे उते फंड ॾींदा आहिनि ऐं वॾे तइदाद में उनखे फंड मिलंदो रहंदो आहे ऐं उन्हनि खे को फंड कलेक्ट करण जी जेका उहो ख़ासि ज़रूरत कोन हूंदी आहे हिकिड़ियूं तनज़ीमूं पोरतनि जूं तनज़ीमूं डेली वेजिस वारनि जूं तनज़ीमूं मज़दूरनि जूं तनज़ीमूं हारियुनि जूं तनज़ीमूं जिन जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे समाज जी तबक़ाती जेका आहे जोड़ जक आहे जेका बीहक आहे उन जे बजाए का बैलेंस अवामी राज क़ाइमु करणु ऐं नए क़िस्म जो समाज ॾियणु जेके बि बीमारियूं उनखे दूरि करणु वॾा मक़सदु खणी जेके तनज़ीमूं रहंदियूं आहिनि उन्हनि खे पैसे जी तमामु वॾी ज़रूरत पवंदी आहे हुननि वटि फंड वठण जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ेकार आहिनि हिकिड़ो फंड हूंदो आहे मेंबरशिप फंड हिकिड़ो मौकूल माण्हू जी पहुच पटांदड़ नंढो फंड रखिबो आहे जीअं हिकिड़ो मज़दूर ऐं हारी ऐं डेली जी वेजिस वारो उहो फंड ॾेई सघे पोइ उहो फंड पंहिंजो यूनिट ऐं उनजो शेयर तइ कंदा आहिनि उहे तालको ज़िलो मथे सूबो मर्कज़ ईअं उनजो शेयर वेंदो मथे उन में जेकॾहिं जेतिरो बि मेंबरशिप उनजी सुठी हूंदी त पोइ उहो मर्कज़ में पैसो गॾु थींदो ऐं यूनिटुनि में पैसो वधीक उन तइदाद में गॾु थींदो अदरवाइज़ उनजो ओतिरो मेंबरशिप जो जेको फंड आहे उहो फंड गॾु न थींदो आहे ॿियो हिकिड़ो इमदादी फंड थींदो आहे इमदादी फंड ईअं थींदो आहे कंहिं ख़ासि प्रोग्राम जे लाइ इमदाद तौर ते वरितो वेंदो आहे पोइ उन जा हमदर्द जेके बि माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खां फंड कलेक्ट कबो आहे त उहे कहिड़े नमूने उहे फंड ॾियनि था को प्रोग्राम जे लाइ फंड थींदो पोइ जंहिं इलाइक़े में ऐं उहो प्रोग्राम थिए थो त उनजे लाइ उहो फंड वरितो वेंदो आहे उहो इमदादी फंड उहो पर्पज़ मक़सदु उनजे लाइ हूंदो आहे उनमें ख़ासि तौर ते इमदादी फंड में शयूं एतिरियूं थींदियूं आहिनि जेको हू प्रोग्राम जेको जंहिं नोयत जो हूंदो आहे उन नोयत जो फंड कलेक्ट कबो आहे ऐं उन नोयत जे फंड जो मसमसु उनजो पूरो थींदो आहे उनजी प्लानिंग कई वेंदी आहे उन खां सवाइ बि ॿियो इमदादी फंड जंहिंमें ख़ासि तौर ते दोस्त जेके उन तनज़ीम जा हम ख़्याल आहिनि उहो वधीक टाइम नथा ॾेई सघनि उन तनज़ीम जे लाइ उहे पंहिंजो पाण ते माहाना मुक़ररु कंदा आहिनि महीने जो त बाबा हीउ हेतिरो आउं फंड ॾेई सघंदो ऐं वधीक कमु कोन थो करे सघां पंहिंजो मुंहिंजो रोज़गारु आहे उन रोज़गार जे करे आउं तव्हांखे टाइम नथो ॾेई सघां पर आउं तव्हांखे मुक़ररु करियां थो पंहिंजो पाण ते माहाना फंड उहो फंड जेका आहे उन में तनज़ीमूं पंहिंजूं लिस्टूं ठाहींदियूं आहिनि ऐं उन जे ज़रिए कलेक्ट जेका आहे उहो फंड थींदो आहे उहो तइदाद जेका आहे उहो सुठो हूंदो उहे तनज़ीमूं पंहिंजे मथे लेवल ते बि उहो सिलेक्ट कंदियूं आहिनि तनज़ीमूं ज़िले लेवल ते बि हेठि सिलेक्ट कंदियूं आहिनि ऐं हेठियूं यूनिट सतह ते बि इन क़िस्म जूं शयूं कर थींदियूं त पोइ उहो फंड जेको बि कलेक्ट थींदो आहे उहो ख़ासि तौर ते जेकॾहिं उनजी प्रॉपरली हमदर्द उनजा सुठा आहिनि त पोइ उहो तनज़ीम ठीकु थी वेंदी आहे हिकिड़ियूं तनज़ीमूं जेके तनज़ीमूं पंहिंजो पाण खे उमेदु रखंदियूं आहिनि त असांखे ॿाहिरियों ई फंड खपे ॿियनि खां ई फंड खपे ऐं उन ते सॼो भाड़ींदियूं आहिनि त उहे तनज़ीमूं कामयाबु न थी सघंदियूं आहिनि छो त ॿाहिरि ई फंड कॾहिं तव्हांखे मिली बि सघे थो कॾहिं तव्हांखे नथो बि मिली सघे ॿाहिरियों फंड माना हिकिड़ो माण्हू जेको तव्हां वटि हिते आहे कोन तव्हां खां परे आहे ऐं तव्हांजी तनज़ीम जो हिसो न आहे ॿिए पासे जो हिसो आहे उहो तव्हांखे फंड ॾिए या न ॾिए मर्ज़ी आहे हुनजी तंहिंजे करे उन ते जेको बि तनज़ीमूं भाड़े ऐं उन ते चवंदा हीअं असांखे फंड मिलंदो पोइ असीं कमु हलाईंदासीं त पोइ इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि फंड जेके आहिनि उहे कामयाबु कोन थींदियूं उहे तनज़ीम जे लाइ वधीक फ़ाइदेमंद न रहंदियूं फंड वठण जो ॿिया हिकिड़ा तरीक़ा आहिनि ख़ासि तौर ते तनज़ीमूं कोशिशि इहो कनि त समाज जो वॾो हल्को उन्हनि जो हमदर्द कनि त पोइ समाज मंझां जेको उनजे तबिके जो वॾो हिसो आहे जेको त उनजी तनज़ीम जो हिसो कोन्हे पर फ़िक्री तौर ते उहे सम्झनि था त इहे माण्हू अॼु न त सुभाणे उहे इन तनज़ीम जो हिसो थियणो आहिनि ऐं इन फ़िक्री लाइन जा पोलक थियणा आहिनि
उन्हनि सभिनी सां एतिरी रिल मिल कजे, मेलाप कजे ऐं नतीजे तौर ते उहो इन्हनि खे फंड ॾियनि ऐं उहो वॾे तइदाद में फंड मिली सघे थो। उनजे लाइ हिकु ख़ासि तजुर्बा आहिनि। माऊ पंहिंजी लॉन्ग मार्च जे दौरान तव्हां हुनजी माऊ जी लॉन्ग मार्च तव्हां पढ़ंदा त उहे वेंदा जिते जिते पड़ाव कंदा, उते पासनि में ॿनियुनि में पंहिंजो माण्हू हारी कमु पिया कंदा हुआ। कामेड़ माऊ चयो त पंहिंजे कामेड़नि खे त हिननि जी सपोर्ट करायोसि। पोइ हू जेके बि लॉन्ग मार्च जा माण्हू जेकॾहिं में ॿनी में जेको कमु आहे हुतां निकितासीं। हिकिड़ी ॿनी में भाई 50 ॼणा विया ऐं 50 ॼणनि हुन मिंट कई उनजी लाबारे जी लुणाई जी, ऐं नतीजे उनजो उपत थियो त उन्हनि वरी उन ॿनी वारे जंहिं उनजी सपोर्ट कई ऐं तकिड़ो उनजी उपत लथी, उनजो फ़ाइदो थी वियो, उनजो उपत तकिड़ी लथी ऐं उनजी सीड़प जेका घणी थियणी उहा सीड़प बची वई ऐं नतीजे में उन ॿनी वारे जेको बि उपत थी हुन पंहिंजी लॉन्ग मार्च खे हुन फंड कयो। कंहिं कुझु अनाज ॾिनो, कंहिं वधीक ॾिनो, कंहिं थोरो ॾिनो ऐं नतीजे में हुन लॉन्ग मार्च जे काफ़ी माण्हुनि खे इन क़िस्म जो फंड मिलियो। ईअं ॻोठनि में जेका माण्हू हारियुनि जूं तनज़ीमूं आहिनि उहे जिते जिते उन्हनि खे ज़मीनूं मिली सघनि थियूं, भले उहो जेकॾहिं जागीरदारी सिस्टम आहे ऐं ज़रई सिस्टम आहे ऐं शेयर पंहिंजो ज़मीनदार खे ॾियणो पए थो, त पोइ उते कुझु हिसो ख़ासि तौर ते कोई एकड़ या 2 एकड़ ख़ासि पोखाई थी सघे थी ऐं उन पोखाई जी अधु भले जेका शेयर आहे उहो ज़मीनदार ॾांहुं वञे ऐं बाक़ी जेको बचे थो उन में उन यूनिट जा मिसाल तौर ते हिकिड़े यूनिट जा 50 माण्हू आहिनि या 20 माण्हू आहिनि, उहे 20 माण्हू हिकिड़ी मौसम में 4 ॾींहं कमु कंदा। हिकिड़े ॾींहुं पोखाई जो कमु कंदा, वरी महीने खां पोइ गुॾ जो कमु कंदा, वरी महीने खां पोइ लुणाई जो कमु कंदा ऐं वरी महीने खां पोइ उनजी जेका आहे फाइनल जेका आहे उनजो कमु कंदा। जेका लाबारो करे आख़िर में कुटाई जेका थींदी आहे अनाज साफ़ु करण जो जेको रस्म आहे कमु आहे उहो जेकॾहिं कंदा, जेकॾहिं उहो सॼो जॾहिं कमु करे वेंदा आहिनि त पोइ वरी छा थींदे त उनजी उपत जेतिरी बि थींदी, जेकॾहिं हिकिड़े एकड़ में जा जेका बि उपत थिए, किथे 20 मण, 30 मण, 40 मण, 50 मण, 60 मण, 100 मण, अधु उनजो हले वेंदो, अधु जेको बचंदो उहो उनजो यूनिट जो थींदो। जॾहिं उन यूनिट जो मेंबरनि जो सीड़प जेका आहे उन में महीने में हिकिड़ो ॾींहुं, चइनि महीननि में सिर्फ़ु 4 ॾींहं, नतीजे तौर ते तमामु वॾो फंड जेका आहे उहो कलेक्ट करे सघे थो। इन क़िस्म जा काफ़ी आइडियाज़ जेके आहिनि उहे आइडियाज़ माण्हू सिखी सघे थो ऐं इन जे हवाले सां फंड कलेक्ट करे सघे थो ऐं फंड कलेक्ट करे तनज़ीम जे कम में वधीक आसानी पैदा करे सघे थी ऐं पंहिंजो माण्हुनि ताईं पुॼण जे लाइ जेके रिसोर्सिस आहिनि उहे माण्हू अवेल करे सघे थो। कोशिशि कजे त इन ते तनज़ीमूं प्रॉपरली तौर ते कमु कंदियूं ऐं जेतिरो वधीक ध्यानु ॾींदियूं ऐं उन में शफ़ाफ़त रखंदियूं उहे तनज़ीमूं वधीक कामयाबु थींदियूं ऐं इन तंहिंजे करे अॼोकी गुफ़्तगू में जेका फंड आहे पंहिंजी तनज़ीम ते उन ते पाण एतिरो ई ॻाल्हायूंसि ऐं इन जे कामयाबु तनज़ीमूं हूंदियूं आहिनि जेके फंड ते शफ़ाफ़त रखंदियूं आहिनि ऐं उनखे बहितर नमूने इस्तेमालु कंदियूं आहिनि ऐं उहे वधीक कलेक्ट कंदियूं आहिनि।